ज़ैदी साहब जहिड़े ख़तीब आले मोहम्मद में लिखियो आहे त बीबी पंहिंजे बच्चनि खे बतूल जे औलाद खे चए थी माफ़ कजो मां तव्हांजी अम्मा न आहियां मां तव्हांजे बोरची खाने में कमु करणु आई आहियां हाणे ज़ाहिर आहे ख़ानदान बनी हाशिम ऊचो ख़ानदान हो सादात इमाम वेठा पंहिंजे कमनि सां असां आयासीं इज़त ॾिनो मान ॾिनो इज़त वारो ॿिए खे इज़त ॾींदो आहे न ख़ानदान बनी हाशिम में मौला अमीरुल मोमिनीन जूं न्याणियूं बचड़ा सभु इंतज़ार में आहे त बाबे जी घरवारी आहे अमड़ा असांजी सभिनी खे हथ ॿधी चई त मूंखे केरु अम्मा न चवनि चवनि त अम्मा त असां त तोखे सलाम करणु आयासीं चई तव्हां भली सलाम कयो उहा पंहिंजी जाइ ते अम्मा मूंखे केरु न चवे छो त तव्हां बतूल जा बचड़ा आहियो ऐं मां बतूल जी अदना कनीर आहियां हाणे हिन बीबीअ जूं साईं 3 औलादूं ॿियूं बि आहिनि इन पासे वञूं कोन था 4 बच्चा आहिनि हिन बीबीअ खे ऐं चोथों आख़िरी बच्चो आहे हज़रत अब्बास इहो नालो पाक साइण पाण तजवीज़ कयो हो कीअं तजवीज़ कयो हई जो मौला अलीअ जे नाले मां आइन वरितो हई पंहिंजे लक़ब बतूल मां पे वरिती हई पंहिंजे बाबे अहमद मुख़्तार जे नाले मां अलिफ वरितो हई पंहिंजे ॿिन्ही बचड़नि हसन ऐं हुसैन जे नाले मां मुश्तरिका सीन वठी अब्बास नालो रखी वरिती चोला बि सिबी वई ऐं मौला अलीअ खे इहा बि वसियत कई हुई त जॾहिं अचे दुनिया ते त पोइ हीअ मुंहिंजे हथ जा चोला पाराइजोसि ऐं तव्हांखे निशानी ॾसे थी वञा त हुनजे सॼी ॿाह ते अलम जो निशान हूंदो ऐं हुनजी खॿी ॿाह ते मश्कीदे जो निशान हूंदो ऐं पोइ मुंहिंजा हुनखे सलाम चइजो ऐं चइजो बतूल तोखे सलाम चवंदी ऐं इहो चई वई अथई त मुंहिंजी धीअनि जी परदनि जी पारत हिकिड़ी शइ मां अव्हांजे मालूमात में इज़ाफ़ो करणु चाहियां थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत आहे 3 शोबा शहनशाह अब्बास जी विलादत आहे 4 शोबा मुहक़क़नि इहा लिखी आहे त मौला हुसैन खां बि सबक़त करणु न पियो चाहे गाज़ी ऐं सॼी हाणे हिकिड़ी शइ ॿुधाइण अची वई आहे ॿुधाए थो चाहियां रसूलुल्लाह मौला अली अलैहिस्सलाम खे काबे मां खणणु वियो काबे में मौला जी विलादत थी त अलाह चयो हाणे वञी पंहिंजे वलीअ जो इंतज़ारु कर या हुनजो इस्तक़बाल कर हाणे या त तव्हांखे बि ख़बर आहे त मौला अली अचनि शर्त न अखियुनि तां हथ खयां हा न अम्मा जो खीर पीतो हई न रुनो हाणे जेॾी महिल बीबी उन दर मां ॿाहिरि आई जंहिं दर मां अंदरि वई त मौला अली हुसैन हंज में मोहम्मद मुस्तफ़ा जो चाची अम्मा मुबारक अल्लाह बचड़ो अता कयो अथई फातिमा बिनत असद जेका मौला जी अमीरुल मोमिनीन जी अम्मा हुई उन चयोसि बचड़ा मुबारक त ॾींहुं थो पर 3 ॾींहं थिया आहिनि हिन बच्चे न खीर पीतो आहे न रुनो आहे न चिंतो त क्या नहीं हाणे इहो लफ़्ज़ ॾाढा मारिफत वारा आहिनि ऐं लफ़्ज़ ख़तीब आज़म अल्लामा अज़हर संज़ेदी जा आहिनि ख़ुदा करे मां इशारे में सम्झाए सघां मौला अली के जिन में रसूलुल्लाह हथन ते खयो पूछे बरखुरदार ये क्या हुआ 3 शिकायत आते ही हमने सुनी है मजा तो नहीं है पहली शिकायत ये कि आंखों से हाथ क्यों नहीं हटाए तो ज़ैदी साहब लिखो तो बच्चे ने अंगड़ाई लेकर कहा या रसूलुल्लाह अंदर रखे थे बुत और अगर मैं आंख खोलता तो मेरी पहली नजर बुतों पर पड़ जाती फिर बुतों को तोड़ते वक्त मरवत आ जाती आंखें बंद की हुई हैं तो दुनिया में आते ही पहली ज़ियारत आपके चेहरे की करूंगा तो बोला खीर जो न पी ज़ैदी साहब जा लफ़्ज़ आहिनि कि मां ईअं त आयो कोन आहियां आयो आहियां तुंहिंजे रिसालत जो गवाह बंदी हाणे केस में गवाह जिन केसनि में हलण जो तजुर्बो हूंदो पंहिंजे फेवर जा गवाह जो वठी वेंदो त उनखे रस्ते में भाड़ो किरायो मां नीच आहियां मुदई खाराईंदो त मौला अली चयो मां आयो त पाण ई आहियां कोन तुंहिंजे रसालत जो बंदी आयो आहियां गवाह हाणे जे गवाही पंहिंजे हक़ में ॾियारणी अथई त मुंहिंजे खोराक जो इंतज़ाम त तूं कर न रसूलुल्लाह पंहिंजी ज़बान मौला अली जे मुंहं में ॾिनी ज़बान जो असर किबला कहिड़ो थियो
जो मौला अली मिंबर कूफा ते वेही चयो सलूनी क़ब्ल अन तफ़क़िदूनी पुछो जेकी कुझु मूंखां पुछणो अथव मां ज़मीन जे रस्तनि खां आसमान जा रस्ता वधीक ॼाणींदो आहियां मता सम्झो त इहो मुंहिंजो ज़ाती इल्मु आहे न उहा त परे शइ आहे हाज़ा लुआब रसूलुल्लाह इहो रसूल जो लुआब आहे जेको मूं अली रसूल जी ज़बान चूसी आहे ऐं टियों जुमिलो ॾाढो ख़तरनाक आहे इशारो कंदुमि जेके सम्झो तव्हांजी महिरबानी न सम्झो मां अॻिते वधी चलो बेटा ये भी ठीक है फिर तू रोया क्यों नहीं तुझे बार रोंदो आ तो जिंदगी की अलामत होती है तो मौला ने फरमाया या रसूल अल्लाह काबे की कोठी अंधेरी थी और मेरी माँ अकेली थी मेरी माँ का मैं ही साथी था या रसूल अल्लाह साथी होकर रोना भी कोई शराफत की बात है सलामत रखे इशारो समझियो हजरत अब्बास जी 4 शोबान 24 हिजरी जॾहिं मीलाद मसूद थियो त मौला अब्बास जा बि हथनि ते हथ मौला अली बि हुयो हथनि ते खईं हथ अखियुनि त कोन खईं इमाम हसन खयो अखियुनि त हथ कोन खईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खयो त पहिरियां ई हथ खोले ऐं ॿुधायईं त जीअं तुंहिंजे बाबे असांजे बाबे अली जेसीं ताईं अखियुनि तां हथ न खयां जेसीं ताईं रसूल न खयो हुअसि पहिरीं ज़ियारत रसूल जी कई त मां बि अखियुनि तां हथ पोइ खयां त पहिरीं ज़ियारत हिन दुनिया ते अचां त मौला हुसैन रसूल जो रखियल हो वॾे पैमाने ते ख़ानदान अहल बैत हक़ीक़ो कयो ऐं तरबियत में असर हो हिस्सो हो मौला हुसैन जो ऐं साइण उमुल मसाइब मां बस जल्दी जल्दी कयां ऐं हिकिड़ो सिर्फ़ इशारो मौला अब्बास जे लाइ असांखे साईं सवाल कंदा आहिनि तव्हांजा किताब घणा पढ़ियल आहिनि त पोइ थोरो हिन ॻाल्हि ते गौर कजो असां वटि मशहूरु आहे त गाज़ी उनखे चइबो आहे जेको जंग मां बची अचे तव्हां हज़रत अब्बास जो लक़ब जो गाज़ी चयो आहे उहो करबला में त शहीद थी वियो उहो गाज़ी कीअं था चओ सुवाल दुश्मन जो वधनाए थो आहे या न आहे न साईं हाणे दुश्मन जी भला हमेशह जे लाइ ज़बान बंदि करे छॾियां राज़ी वेठा त जुमिलो चवां गाज़ी लक़ब मौला हज़रत अब्बास खे मिलियो आहे 35 हिजरी सिफ़ीन जे जंग में हाणे जेके खोड़ा जिन जा पका आहिनि थोरो कंप्यूटर खे खोले वेहिजो 24 हिजरीअ में जेको मीलाद मसूद थो करे हिन दुनिया ते थो अचे 35 हिजरीअ में उमिरि घणी थी 12 या 13 साल ये साईं फ़रात थी जी 11 तक 24 हिजरी हो थी 35 हिजरी या 36 हिजरी ॿधूं 12 साल ॿधो 36 हिजरी में तारीख़ जो तलाव फ़रात ते हुयो 10,000 जो लश्कर 12 सालनि जी उमिरि में मौला अमीर हज़रत अब्बास खे चयो हीअ अथई तलवार इहो फ़रात तूं कब्ज़ो छॾाए त लश्कर पाणी पिए छो त माविया जे लश्कर पाणी बंदि करे छॾियो मौला खे ईअं आहे साईं हज़रत अब्बास जेॾीमहिल घोड़े ते चढ़ी ऐं तलवार खणी लश्कर ते ग़ज़बनाक शेर वांगुरु हमिलो कयो छो त जेके 4 शेर जूं कैफ़ियतूं लिखी वयूं आहिनि उन ते मां तफ़सील में नथो वञा उन में जेका ज़बरदस्त कैफ़ियत आहे उनखे अब्बास चइबो आहे उन कैफ़ियत में जॾहिं मौला हमिलो कयो लश्कर फ़रात ख़ाली करे छॾियो ऐं मौला अली जे अखियुनि में आंसू अची मालिक अश्तर मौला जे फ़ौज जो कमांडर इन चीफ हो गॾु बीठो मौला सां त उन लफ़्ज़ चया मौला खे या मौला अल यौम यौम सुरूर अॼु त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे तव्हांजे हिन 12 सालनि जे बचड़े अहिड़ो करतब अहिड़ो कारनामो ॾेखारियो आहे जो दुनिया जी तारीख़ में कंहिंजो ज़रूरत ई न आहे अहिड़ो कारनामो ॾेखारे अॼु ख़ुशी कयो मौला चए थो मालिक मूंखे को ॿियो मंज़र यादि इशारो सम्झी वियो मां उन जंग में मौला जो लक़ब मशहूरु थियो गाज़ी 3 लक़ब मौला जा ॿिया बि आहिनि कमरे बनी हाशिम कमरे बनी हाशिम माना हाशिम जो चंद्र
हाँ इहो को अनपढ़ियल खानदान में न, अहिड़े खानदान में आ जंहिंमें वशम्स वज़ुहा जहिड़ा चंड आहिनि, अहिड़े खानदान में कमरे बनी हाशिम जो लक़ब सॾाइण इहो हज़रत अब्बास जो कम। ॿियो लक़ब अथसि अलमदार। हाणे अलमदार हिन खानदान में खोड़ आहिनि। जे अलम जी हिस्ट्री था पढ़ूं मां त हैरान थी वियुसि। पहिरियों अलम अल्लाह जे तरफ़ां हज़रत शीश खे मिलियो, पोइ ॿियो अलम हज़रत नूह खे मिलियो हो जंहिं ॿेड़ीअ ते हयो हो, पोइ इहो नबियनि खां थींदो थींदो मुहम्मद मुस्तफ़ा वटि आयो। इहो साॻियो अलम मुहम्मद मुस्तफ़ा ख़ैबर में मौला अलीअ खे ॾिनो। ऐं अॼु ॿी ॻाल्हि बि ॿुधाए छॾियांव त असांजे मज़हब में इहा ज़मीन में क़ाइम अलम जेको आहे न, इहो शियनि जे मज़हब खां सवाइ ॿिए जे मज़हब में कोन्हे। इहो इन करे आहे त मौला अलीअ इहो अलम हिकु अहिड़े सख़्त क़िस्म जे पथर में हयो हो ख़ैबर जे जंग में, जो सख़्त क़िस्म जो पत्थर नरम थी वियो मोम वांगुरु, ऐं मौला अलीअ जो ज़मीन ते हयो त अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। हाणे मां वधीक वधाक नथो वञा, इन जे लाइ पूरी मजलिस आहे की न। हर अलमदार अलम जी हिफ़ाज़त कई आहे बाज़ुनि सां, जंहिं बाज़ू कटाए अलम जी हिफ़ाज़त कई आहे, इन करे हिन जो लक़ब ई अलमदार अथई। ॿियो सरकार जो लक़ब आहे बाबुल हवाई, माना हाजतूं पूरियूं करण जो दरवाज़ो। बाब अरबी में दरवाज़े खे चइबो आहे, मुरादूं पूरियूं करण जो दरवाज़ो। मूं ही जुमला किताबनि में त खोड़ पढ़िया, पर आका नसीम अब्बास साहब ॿुधायो त मां आयतुल्ला अबुल क़ासिम खुई वॾो मुजतहिदो जिन महिल मौला अलीअ जे गाज़ी अब्बास जे ज़रिए ते आयो, इमाम हुसैन जे ज़रिए जो तवाफ़ कयईं, त हू कमज़ोर एतिरो थी चुको हो जो हुनखे व्हील चेयर ते खणी आया। आका नसीम अब्बास चयो त मां सरकार खुई साहब खां पुछो, सरकार अब्बास जो लक़ब बाबुल हवाइज जो मशहूर थियो आहे त हुनजो सबबु छा आहे? सरकार खुईअ फरमायो त इन करे थियो आहे त हुनजी पंहिंजी का बि ख़्वाहिश पूरी न थी। हाणे इहो मूं इशारो कयो अहले मारिफत जे लाइ, माना हू चाहे पियो मूंखे करबला में इज़न मिले, मां जंग कयां, मां हीअं कयां, मां हूअं कयां। इमाम साहब चयो मां जंग करण न आयो आहियां, इन करे हुनजो लक़ब बाबुल हवाइज आहे, जंहिंजी पंहिंजी का बि ख़्वाहिश पूरी न थी। हिकिड़ो लक़ब आहे मौला गाज़ी अब्बास जो हिजाब ज़ैनब। लक़बनि ते साईं खोड़ मजलिसूं पढ़ी सघजनि, ऐं मूंखे वल्लाह मिंबर जो कसम मां को ॿियो सोचे आयो साईं मूंखे चयोसीं मालिकनि जो हुकुम आहे मौला ते पढ़ो, मां वरी बग़ैर कंहिं मुताले के जब अॻे ॿुधायो आहे त शायदि थी सघे थो घणी मालूमात तव्हांखे ॾेई वञे। ठीकु आहे, जेको बि थियो। हाणे साईं मौला शहनशाह अब्बास इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीनो छॾे थो त फ़हरिस्त लिखण वारो गाज़ी अब्बास आहे। मुख़द्दिरात इस्मत पाक खानदान जूं बीबियूं जेके कॾहिं घर खां ॿाहिरि न निकितियूं, जेके नाने जे रोज़े ते बि आधी राति खां पोइ वेंदियूं, उन्हनि बीबियुनि जो ॿाहिरि निकिरणु हज़रत अब्बास जे लाइ सम्झो ॼण जिगर चीरजण जे बराबरि हो। पर इमाम जे हुक्म ते हू कुझु चई न पई। राति जो ही काफ़िलो सफ़र कंदो हो, ॾींहं जो आराम कंदो हो। तारीख़ लिखो त 10 मेल खॿे सॼे अॻियां पोयां हकर करे परिंदनि खे ॿोॾाए चवंदो केरु हिन पासे न अचे जो मुहम्मद जूं धीअरूं घर खां ॿाहिरि। वॾो मक़ाम हो। हाणे अॻिते हली जेॾीमहिल इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मके मां एहराम टोड़ाए हज खे उमरे में इमाम तब्दील कयो, पंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों ख़ुतबो हज़रत अब्बास जेको ॾिनो आहे उहो काबे जे छत ते चढ़ी ॾिनो अथनि। उन में हिकिड़ा मारिफत जा ॿ जुमिला पूरो ख़ुतबो पढ़ां, पर ॿ जुमिला सिर्फ़ु पढ़ण जे लाइ तकलीफ़ कईतमि। हज़रत अब्बास जे ख़ुतबे जा लफ़्ज़ अल्हम्दुलिल्लाह शर्रफ हाज़ा लिक़ुदूम अबी।
सब हंदई तारीफून अल्लाह जे लाइ त जंहिं घर खे तव्हां अल्लाह जो घर था सम्झो इन अल्लाह जे घर खे शरफ़ बख़्शण वारो हिन हुसैन जो बाबो अली आहे जो उन जा कदम हिन घर में न अचनि हा त घर इज़त वारो कोन थिए नारा हैदरी उन में इमाम हुसैन जो जेको तारीफ़ करायो आहे मौला तहां कुरान में सूरत रहमान को न पढ़ी आहे जंहिंमें मरजल बहरैन जो ज़िक्र को न पढ़ियो अथव त हज़रत अब्बास जा लफ़्ज़ आहिनि त सोचो ही मरजल बहरैन जो मोती आहे तव्हां शजरे खबीसा जूं कलियूं आहियो किथे गंदी नालीअ जा कीड़ा किथे शरफ़ शजरे तय्यबा जा गुल मरहबा मरहबा से मरहबा जियो हाणे पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां सफ़र करबला पहुचण ख़याम लगाइण 4 मुहर्रम ते शिमिर जे तो ख़याम पटियो हज़रत अब्बास जो जलाल में अचण हज़रत सैयद सानी ज़हरा अम्मा फिज़ा खे मोकिले थी त ग़ाज़ीअ खे वञी चओ आकाज़ादी चवई थी मोटी अच न त मां ॿाहिरि ईंदी हाणे हज़रत अब्बास जा कहिड़ा फ़ज़ाइल पढ़ूं कहिड़ा मसाइल पढ़ूं वक़्तु घणो थी वियो सिर्फ़ु 5 मिंटनि जी ज़हमत 7 मुहर्रम ते करबला में आले मोहम्मद जो पाणी बंदि थियो आशूर जे ॾींहुं हज़रत अली असगर खे प्यास एतिरो सतायो जो साइण सकीना हर ख़ैमे में ग़ाज़ी अब्बास खे ॻोल्हण शुरू कयो हज़रत अब्बास जे हरम पाक जो नालो आहे लबाबा खातून उहा मौला अब्बास खे चए थी त सकीना साइण हर कंहिंजे ख़ैमे में हिकु दफ़ो वई आहे मुंहिंजे ख़ैमे में 4 दफ़ा आई छो तव्हांखे ॻोल्हे थी मौला अब्बास पाण साइण सकीना वटि वियो अम्मा मुर्शिद दादी फरमाइनि थियूं चाचा मुंहिंजे असगर खे प्यास लॻी आहे ही मश्कीज़ो खणी आई आहियां वञी फरात खां पाणी खणी आ शहनशाह फरमाए थो जे जो बाबो इज़न न ॾींदो मां कीअं वेंदुसि वक़्त जो इमाम आहे तारीख़ तबरीअ वारे लिखियो आहे त 2 खां पकड़े इमाम हुसैन वटि वठी आयो चए थी बाबा मुंहिंजे भाउ खे उञ लॻी आहे मुंहिंजे चाचे अब्बास खे मोकल ॾियो पाणी खणी अचे लफ़्ज़ मसाइब जो आहे जे सम्झ में अची वञे त पोइ मौला हुसैन अलैहिस्सलाम जनाब सकीना खां पुछो पुट तुंहिंजे भाउ जी उमिरि घणी आहे रोई चए थी मुंहिंजे भाउ जी उमिरि आहे 6 महीना त मौला हुसैन थो चए तुंहिंजो भाउ 6 महीननि जो आहे मुंहिंजो भाउ 32 सालनि जो आहे मोकल ॾियांसि थो ईअं न थिए जो पोइ तूं अफ़सोस जा हथ मलींदी रही हाणे मसाइब पढ़ण वारनि साईं गदा हुसैन शाह असांजे इलाइक़े जो बहितरीन मसाइब ख़ान हो उहो पढ़ंदो हो त साईं सकीना खे इमाम हुसैन चयो वञी मश्कीज़ो खणई अब्बास खे पारा हज़रत अब्बास शकिलो सूरत में मौला अमीर अलैहिस्सलाम जहिड़ो हो ऐं कदावर एतिरो हो जो घोड़े ते चढ़ंदो हो त पेर ज़मीन ते लीको कढंदा हुआ हाणे किथे 4 सालनि जी न्याणी किथे हज़रत अब्बास कदावर हाणे मश्कीज़ो पाए त कीअं इहा हुनजी मारिफत हुई तोड़े उमिरि में नंढी बाटरी ही पर हुनखे ख़बर आहे त इमाम जी न्याणी आहे झुकंदो 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 साइण सकीना जे क़दमनि ताईं आयो ऐं बीबीअ पंहिंजे हथनि सां मश्कीज़ो पारायो ऐं चए थी चाचा वञ अल्लाह जे हवाले तारीख़ सां जिन जो प्यार आहे त हज़रत अब्बास जे घोड़े जो नालो आहे अशअल हुन अशअल घोड़े ते सवार थियो ऐं फिरात जे किनारे ते 40,000 जो लश्कर हो वो मौला अली जेके मालिक अश्तर के लफ़्ज़ चया त 10,000 जो लश्कर आहे करबला में 40,000 जो लश्कर हूंदो ऐं हज़रत अब्बास अल्लाह अकबर जो अलिफ शुरू करे रे ख़त्म न कई त 40,000 भॼी विया
हाणे घोड़े खे चई त तूं लह पाणीअ में पाणी पी अशअल पंहिंजे ज़बान में ॻाल्हाए पियुसि मौला मुंहिंजी साइण सकीना प्यासी आहे मुंहिंजो मौला हली असगर प्यासो ये भी थी सके तो मुझा अहल बैत पानी न पियनि ऐं मां पियां ये असां सुलझना जी सवारी ठाहे शहर शहर जो घुमाईंदा आहियूं इन करे त इंसाननि खे क़दुरु कोन आयो हैवाननि क़दुरु सुञातो हाणे ख़ुदा सुखन मीरनी सॼी हिकिड़ी रुबाई आहे जेका मूंखे चङी तरह त यादि कोन्हे हज़रत अब्बास सकीना जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ पाणी जो भरियो मश्कीलो त गादीअ जो हथु आलो थी पियो ज़ाहिरा मश्क हुई पाणी हो दरिया हो उते बेसाख्ता लफ़्ज़ चई मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे मौला जा बच्चा प्यासा आहिनि मुंहिंजो हथु पाणीअ में तर थी वियो आहे इहो वफ़ा जे ख़िलाफ़ आहे बस मां इंतज़ार न करायां मश्कीलो भरे चढ़ियो आहे घोड़े ते ऐं घोड़े ते चोलान ॾेई ख़ैमनि ते हलणु शुरू कयईं अज़ादारो मातमदारो जेॾीमहिल ख़ैमनि ते हलणु शुरू कयईं जनाबे सकीना साइण गाज़ीअ जो अलम बुलंद ॾिठो सभिनी बच्चनि खे चयईं अचो मुंहिंजे क़रीब अचो दुआ कयो मुंहिंजो चाचो ख़ैर सां अचे हर बच्चो पाणीअ जो ख़ाली जाम खणी अॻियां अची हर को चवे थो आकाज़ादी मूंखे बि प्यार ॾियां साइण मूंखे बि प्यार ॾियां बीबी चए थी मुंहिंजे चाचे खे अचण ॾियो पहिरियां तव्हांखे प्यारींदमि असगर खे पोइ प्यारींदमि अज़ादारनि इमाम जेॾीमहिल क़रीब हो त गाज़ी मौला ख़याम जे क़रीब पहुचे उमर साद पंहिंजे लश्कर खे चयो छो नथा मुक़ाबिलो कयो चई कीअं मुक़ाबिलो कयूं अॻियों बि अली जो लख़्त जिगर ज़ालिम जदो जे वेझो नथा वञो त परे खां तीर हणोसि पहिरियों तीर जेको मुंहिंजे मौला गाज़ीअ खे लॻो आहे उहो मथे में लॻो आहे रिवायतूं लिखनि थियूं एॾो बहादुर हो जो पंहिंजे कंध खे हेठि करे गोॾे में तीर फासाए उनखे कढी ॿाहिरि उछलाए करीब हो जो ख़याम ताईं पहुचे साइण सकीना ॾिठो आहे केॾी महिल अलम खॿे पासे तो झुके केॾी महिल सॼे पासे मौला हुसैन जे भरिसां बि चए थी बाबा मूंखे चाचे जी जंग ॾेखार औलाद वारो मौला हुसैन पंहिंजी न्याणीअ खे कुल्हे ते खयो आहे साइण सकीना जादी ॾिसे केॾी महिल खॿे थो अलम किरे त खॿी बाह कटिजी वई सॼी पासे तो किरे त सॼी बाह कटिजी वई बाबे जे गल में बाहूं विझी चए थी बाबा मूंखे पाणी न खपे मूंखे चाचो मोटाए ॾे आज़ादारो केॾी महिल उहो वक़्तु आयो तुफैल बिन हकीम मुंहिंजे मौला खे अहिड़ो गुर्द हयो तीरनि लॻण जे करे मश्कीले मां पाणी वही वियो गाज़ी अब्बास ज़ीन तां ज़मीन ते आयो हर करबला जो शहीद जॾहिं ज़ीन तां ज़मीन ते ईंदो हो मौला हुसैन खे सॾु कंदो हो को चवंदो हो या मौला हो अदरकनी को चवंदो हो या अबता हो अदरकनी हज़रत अब्बास भी पुकारे चयो या मौला हो अदरकनी सादात वेठा हो तहां का माफ़ी वठी लफ़्ज़ थो चवां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेॾी महिल अब्बास जे लाश ते वियो 7 दफ़ा वेठो 7 दफ़ा उथियो तव्हां पुछी सघो था सबब कहिड़ो हो सबब तारीख़ुनि में लिखिया आहिनि सुबुह खां वठी लाशा ढोए कमज़ोर थी वियो हो जे वेठो त उथी न पियो सघे जे उथे पियो त वेही न पियो सघे
ॿियो सबब इहो लिखियो अथनि किथां अब्बास जी हिकिड़ी बाह खयईं ॿी किथां ॿी बाह खयईं किथां मशकीरो खयईं किथां अलम जो फरेरो खयईं जेके सवार मौला जा वेठा आहियो गवाही ॾींदो मौला जे अब्बास जे बाह जी हिकिड़ी ज़ियारत हिकिड़ी गलीअ में आहे ॿी ज़ियारत ॿी गलीअ में आहे मुख़्तलिफ़ खणी इहे हज़रत अब्बास जे लाश ते पहुतो खणी सिर रखियईं झोलीअ में अदब जो इहो मक़ाम हो 3 दफ़ा झोलीअ मां पंहिंजो सिर केरायईं मज़लूम चए थो अब्बास सिर छो थो केराई जेॾी महिल चई सिर छो थो केराए चई मौला जो त मां आहियां मूंखे त खणो हाय जॾहिं तव्हां घोड़े तां लहंदो तव्हांखे केरु झोलीअ में रखंदो पासे खां हिकिड़ी बीबीअ जी कूक आई न घबराए मां ॼाणा मुंहिंजो हुसैन ॼाणे आज़ादारो जेॾी महिल इमाम हुसैन अलैहिस्सलाम गाज़ी शहनशाह खे पंहिंजे झोलीअ में खयो हाणे पुछे तूं गाज़ी का ख़्वाहिश हुजई त ॿुधाए कि मौला मुंहिंजी पहिरीं ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजो लाश ख़ैमे न खणी वञे मौला पुछे तो छो न खणी वञा तो सकीना पुछंदी चाचा पाणी छो न आंदी मां कहिड़ो जवाबु ॾियां ॿी मुंहिंजी वसीयत आहे मुंहिंजी ॿिन्ही अखियुनि में खून भरियल आहे मुंहिंजूं अखियूं साफ़ कयो मां आख़िरी वेले तव्हांजी ज़ियारत कयां ज़ाकिर लिखंदा आहिनि अखियुनि में तीर लॻल आहे अखियुनि में खून भरियल हो जेॾी महिल अखियूं साफ़ थियूं गाज़ी मौला जा बयान आहिनि जेॾी महिल ख़ैमे मां हलियो हुउमि त मुंहिंजे मौला जी ॾाढी कारी हुई चेल सिधी हुई पटको बहितरीन अंदाज़ सां ॿधल हो हाणे जो ॾिसां त इमाम हुसैन जी चेल नून वांगुरु झुकियल आहे ॾाढ़ी अछी थी वई आहे पटके जा पेच खुली गल में पइजी आहिनि पुछोमांसि मौला तव्हांजो हींअर ही हाल मौला चवे थो तूं नथो सम्झी अब्बास जंहिंजा तो जहिड़ा भाउर हलिया वञनि भाउर बाहुनि जी कोट जी बाहियूं हूंदियूं आहिनि तूं मुंहिंजी कमर जो ज़ोर टोड़े छॾे हाणे मौला अब्बास के बस आखिरी जुमलो मसाइब जो जेके रुनो अल्लाह तव्हांजी अज़ादारी क़बूल करे मौला हुसैन चए थो हाणे तो जेके ॻाल्हियूं चयूं मां तुंहिंजा सभु शर्त मञा तुंहिंजो लाश ख़ैमे बि नथो खणी वञा तुंहिंजो अखियुनि जो खून बि साफ़ कयमि तो मुंहिंजी ज़ियारत बि कई हाणे हिकिड़ो सवाल मुंहिंजो तई सॼी ज़िंदगी नौकर सॾाई अॼु उन्ही ज़बान सां मूंखे पंहिंजो भाउ सॾे उन महिल करवट बदिले अचे पियो मौला मुंहिंजी अम्मा क़ब्र नबी ते हथ रखायो हो खबरदार अब्बास तूं कॾहिं हुसैन जो भाउ न सॾाइजा हो बतूल जा बचड़ा आहिनि तूं कनीद जो बचड़ो आहे चए थो मौला हुकुम त तुंहिंजो आहे अम्मा बि नाराज़ थींदी मौला चए थो मूंखे भाउ सॾ तुंहिंजी अम्मा ॼाणे या मां ॼाणा चवनि था हिकु नूर जी अमारी लथी हुन मां कारे बुरके वारी बीबी आई चए थी अब्बास सॾ हिनखे भाउ मां ॼाणा तुंहिंजी माउ मुलबदीन ॼाणे आज़ादारो थोड़ी करवट बदले मुझे मौला गाज़ी अब्बास जा लफ्ज़ आया हाय वो मुँह गरीब जा भाउ हुसैन हाय वो मुँह अल्लाह रासी जा भाउ हुसैन सैयदा मूंखे माफ़ कजो दरवाज़े ते हिकिड़ी बीबी आई चए थी हुसैन ने रोकजा मां बि ॿाहिरि अचां चईसि मूंखे बि भेण सॾे मज़लूम जो आवाज़ आयो न भेण तूं ॿाहिरि ओ तुझे परदन तूं लख अब्बास कुर्बान कया तूं ज़हरा जी थी अला लानतुल्लाह अला क़ौमिज़ ज़ालिमीन व सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्युल मुनक़लिबिन यनक़लिबून बारे लहा